सेवण मां खे ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध प्रेस क्लब सेवण जी माहवार गॾिजानी सिंध प्रेस क्लब सेवण जी ऑफिस में तारीख़ 31/1/2024 बरोज़ अरबा जे ॾींहुं शाम जो शब थी गुज़री, जंहिंजी सदारत आफ्ताब हुसैन शेख सदर सिंध प्रेस क्लब सेवण जिन करणु फरमाई। जॾहिं त हिन मीटिंग में सैयद रज़ा हुसैन शाह सरपरस्त आला सिंध प्रेस क्लब सेवण जिन ख़ुसूसी शिरकत कई। जॾहिं त हिन मीटिंग में जिन उहिदेदारनि ऐं मेंबरनि शिरकत कई उन्हनि में अब्दुलसलाम सोलंगी, जनरल सेक्रेटरी महमद वारिस कोरेजो, इतलाट सेक्रेटरी असदुल्ला ओठो, खजानची एजाज़ अली बुगियो, मेंबर महमद अकरम आरबाणी, मेंबर महमद सफ़र सेवानी, मेंबर सिंध प्रेस क्लब सेवण जिन शिरकत कई। जॾहिं त हिन मीटिंग में जेकी एजेंटाऊं रखियल हुयूं उन्हनि ते यकराए फ़ैसिला कया विया। जॾहिं त हिन मीटिंग के सरपरस्त आला सिंध प्रेस क्लब सेवण सैयद रज़ा हुसैन शाह ख़ुसूसी खिताब पिणु कयो।